नाज़रीन, दादू में पीपीए जे झूने कारकुन हाजी हुसैन अहमद शेख की सालगिरह मल्हाई वई। सीनियर कारकुननि पारां मुफ़लिसीअ में पीपीए सां वफ़ादारीअ जो अज़म वरजायो वियो। चूंडियल नुमाइंदनि ते सार न लहण जो इल्ज़ाम पिणु हयो वियो। वधीक तफ़सील लाइ पेश आहे नवीद कुरैशी जी हीअ रिपोर्ट। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पुराणो कारकुन है हाजी हुसैन अहमद शेख। वो हिन वक्त बीमारी बिस्तर ते पियल है, तमाम परेशान है। पर अफसोस यो है हिन वक्त ताईं चूंडियल नुमाइंदो है MP पीर मुजीबुल हक या MN सरदार रफ़ीक अहमद जमाली या कंहिं ॿिए पारां हिन जी का मदद न कई वई आहे। अचो हिननि खां पुछा क्यों है, छा था चवनि। केर मूंखां पुछण कोन आहे, न को पीर मुर्शन न को मुजीब के न को रफ़ीक। मां आख़िरकार काॾे वञा? मां ग़रीब माण्हू वोट इलेक्शन ते सभई अचनि था मूंखां पुछण, बाक़ी हिन महिल ॾोह कहिड़ो कयो न। आख़िरकार मुंहिंजो पुटु वेठो मुंहिंजा, मां हिन महिल 50,000 माली मदद न खपे। चार हलाइनि, चार कोन था हलाइनि। हिन महिल झूठनि नुमाइंदा असां सां दादू ज़ुल्म लॻो पियो आहे। केर भी माना जो है सो ना आयो आहे मदद जे लाइ, न ई कंहिं असांखां पुछियो आहे या छा। वाल साहब है मोहम्मद हुसैन शेख पीपल्स पार्टी जो तमाम पुरानो वर्कर है। हिन महिल ताईं न पीर मुजीब साहब आयो आहे, न पीर मज़हर साहब आयो आहे, न रफ़ीक साहब आयो आहे। को भी चूंडल नुमाइंदनि मां हिन महिल ताईं कंहिं भी सार न लधी आहे। न को असां कंहिंखे जेको आहे केरु आयो ई कोन्हे। को सभिनी खे ख़बर माना जेको आहे सो पई आहे, केर भी माना न आयो आहे।